ईअं त सिंध हुनरनि सां मालामाल आहे। हुननि मां झंडी जो हुनर बि पंहिंजी सूंहं ऐं सुञाणप पाण रखे थो। झंडी जो हुनर क़दीम सिंध जो अज़ीम हुनर आहे। सिंध झंडी हिन वक़्तु पूरी दुनिया जे घरनि, होताकनि, आफ़ीसनि ऐं तारीख़ी जायुनि ते रखी हुननि जी सूंहं ऐं शान में इज़ाफ़ो करण लाइ मक़बूल आहे। झंडी जो मेन मरकज़ बुटशाह हुनरमंद कॉलोनी में क़ाइमु थियलु आहे, जिते हुनरमंद पंहिंजी अबनि ॾाॾनि खां झंडी जे हिन हुनर सां वाबस्ता आहिनि। झंडी जिन मरहलनि मां गुज़री तयारु थिए थी, हुननि में चारपाई ठाहे रहियो आहियां, कलरिंग जो कमु करे रहियो आहियां। हिन खां पोइ कलरिंग खां पोइ ॿियो स्टेप कमु थींदो, गुलकारी निकिरंदी। टे स्टेप में गुलकारी भरिजंदी। चौथे स्टेप में गुलकारी हिन मां मसालो लहंदो, गुलज़ाहिर थींदो। उन खां पोइ वरी चमक ईंदी। पंजे स्टेप में कलर असांजा हीअ मौजूदु पिया आहिनि। पहिरें स्टेप में हीअ कलर असीं हणंदा आहियूं। जिते पूरी दुनिया तरक़ी ते गामज़न आहे, उते हिन जदीद दौर में झंडी जहिड़ो तारीख़ी हुनर ऐं उनजा कारीगर सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हिन मौक़े ते समाज मां सुधरी ॿिया माण्हू सुधरी विया, असीं ग़रीब माण्हू अॼु ॾींहं ताईं पोइते आहियूं। को बि असांजे लाइ को बि वैल्यू कोन्हे को। हींअर बि हिन झंडीअ तां ॿिया माण्हू कमाइनि पिया, असांखे मज़दूरी बि पूरी कोन थी मिले, जंहिंमां ख़र्चो बि कोन थो थिए, गुज़र बि कोन थो थिए। आख़िर असीं छा करियूं, असीं मजबूर आहियूं। उन जे करे असांजे हिते तावन कयो, असांजी मदद कयो। असीं ग़रीब आहियूं, उन जे लाइ असांजे हुनर खे वाधी ॾियो, असांजे हुनर खे ताक़त ॾियो। कमज़ोर हुनर थी वियो आहे, हुन में ख़र्चा वधी विया, काठ रंग सभु महांगा थी विया। तंहिंखां सवाइ पोइ सर्दी आहे, गर्मी आहे, ग़रीब माण्हू 5 रुपया बचाए कोन थो जो अवेल सवेल कमु अचनि। असीं वापारनि वटि घिरी विया आहियूं, छाजे करे जे मजबूरीअ त असां सिंध जे अहिड़े अज़ीम वरसे जे हुनर सां वाबस्ता आहियूं जो अॻिते हली शायदि अहिड़ा कारीगर पैदा थी सघनि। झंडी जी तयारी ऐं हुननि मां कहिड़ियूं शयूं तयारु थियनि थियूं, हिन मौक़े ते हुन ॿुधाईंदे चयो त जेका काठ या बैण हूंदो आहे, बैण हुन वठंदा आहियूं, पोइ उन खां पोइ वरी कटाईंदा आहियूं आरे मशीन ते। आरे मशीन ते कटाए पोइ वरी लेथ ते चाढ़ींदा आहियूं। उन झंडी कंदा आहियूं सफ़ाई करे। उन हीअ काठी हूंदी आहे असुल में कची, पोइ हिन मां वरी मशीन ते चाढ़े पोइ वरी कंदा आहियूं लेथ। उन डिज़ाइन कढंदा आहियूं। पोइ हिंदोरो बि ईंदो आहे, सोफ़ा सेट बि ईंदो आहे, डबल बेड बि ठाहींदा आहियूं, ऐं साईं चवां ड्रेसिंग टेबल हर शइ ठाहींदा आहियूं। पोइ हींअर हिन वक़्तु जेको आहे सो काठ बि असांखे घटि थो मिले, ऐं लाख जेका असुल जेका ॿाहिरां जेका सिंधी आहे उहा हींअर तक़रीबन आहे कान, किथे मिले कान थी। हींअर महांगाई आहे, इंडियन लाख अची रहियो आहे 6-7 हज़ार रुपया। उन जे दौरान जे हिसाब सां हीअ झंडी जेका असांजी जेका असुल जेका आहे उन जी वैल्यू हींअर रही कान्हे। उन जे करे बेरोज़गार थी विया आहियूं, महांगाई थी वई, वापारी या ॿिया सभु का चवंदा हुआ हिन शइ जी हींअर वैल्यू आहे कान महांगाई जे हिसाब सां। पोइ उन जॻह वरी हींअर कापी निकिती आहे, उहा कापी आहे, उहा हींअर मां हले पई। बाक़ी झंडी जेका असुल आहे। हिन मौक़े ते उस्ताद ज़ैतून उहो बि ॿुधाईंदे चयो त वेंदा आहियूं सिंध में झंडीअ जी खट ऐं अजरक आहे, ऐं ॿियो हुनरमंद आहे टोपी। असांजे सिंध जे सकाबत माना सिंध जी मान गवर्नमेंट खे आहे त असांजे तवे ॾे, ऐं असांजो ॾुख जे वक़्त में हींअर असांजी लाख कोन थी मिले, रंग कोन था मिलनि, काठ था मिलनि। गवर्नमेंट माना इहो त तवजो कोन थी हिनखे हुनर खे त असांजी सिंध जी सकाबत जो हुनर पुरते पियो वञे। छो पियो वञे, तव्हांजो तवजो कोन्हे। तवजो हुजे त माना झंडी पुरते न वञे। इहा तव्हांजी नेकी आहे, सिंध जी सकाबत आहे। झंडी जे कारीगरनि मुफ़लसी वारी ज़िंदगी गुज़ारण खां पोइ हिन अज़ीम हुनर झंडी जे कम खे ख़ैर आबाद चई हली। हिन मौक़े ते सिंध हुकूमत ऐं सकाफ़त खाते खे घुरिजे त झंडी जे हिन अज़ीम हुनर खे उजागर करण लाइ जोगाहो क़दम खणे। मोहम्मद आज़ान समूह सां गॾु मुस्तक़ीम समूह इबरत न्यूज़ बुटशाह।